बिड़शा मां ख़बर ॾींदा हलूं त ॿार मुस्तक़बिल जा मेमार आहिनि जे उनवान सां अल कौसर स्कूल जे शागिर्दनि जो बिड़शा सकाफ़ती मर्कज़ जो मुतालती दौरो कयो वियो। अल कौसर स्कूल जे शागिर्दनि लाइ बिड़शा सकाफ़ती मर्कज़ में ॿार मुस्तक़बिल जा मेमार आहिनि जे मौज़ू ते हिकु मालूमाती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं जी अॻुवाणी बिड़शा सकाफ़ती मर्कज़ जे डिप्टी डायरेक्टर आदिल दायो कई। डिप्टी डायरेक्टर आदिल दायो शागिर्दनि के हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जी दरगाह ते मौजूद म्यूज़ियम में तारीख़ी किरदारनि ऐं सिंधी सकाफ़ती विरसे बाबति तफ़सीली ॼाण फ़राहम कई, जॾहिं त स्कूल जे ॿारनि खे ॿेड़ी जो सैर बि करायो वियो ऐं म्यूज़ियम जो सैर करायो वियो। उन मौक़े ते शागिर्दनि खे तारीख़, सकाफ़त ऐं विरसे बाबति आगाही ॾिनी वई, जॾहिं त बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि में डिप्टी डायरेक्टर पारां नक़द इनाम बि विरहाया विया। इन प्रोग्राम में मुश्तबा जोखियो, निसार शेख, अली रज़ा राजपूत समेत केतिरनि ई शहरनि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।